सिंधु माथरी के तहज़ीब ते तहक़ीक़ के सिलसिले में आउं रुख़सती सां मुख़ातिब आहियां। अॼु पाण बरे सगीर जे ॿोलियुनि ऐं मज़हबनि बाबति तहक़ीक़ कंदा हिकु अहिड़े तकरारी माहिर बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं जंहिंजे ॾिनल थ्योरीज़ ते अॼु बि बहस हली रहियो आहे। उहो आहे मैक्स मुलर। जर्मनी जे नाम्यारे आर्कियोलॉजिस्ट ॿोली ऐं लिखत जे माहिर फ्रीडरिक मैक्स मुलर 6 डिसंबर 1823 में डेसो में जन्म वरितो ऐं पाण 28 अक्टूबर 1900 में लाॾाणो करे। पाण बरतानिया में तइलीम हासिल कई ऐं ज़िंदगी जो वॾो हिसो बि बरतानिया में गुज़ारियो। पाण हिंद सिंध जे क़दीम दौर ऐं हितां जे मज़हबनि ते तहक़ीक़ जो बुनियाद विझंदो। पाण बरे सगीर जे मज़हबनि क़दीम तारीख़ ऐं लिखतुनि बाबति काफ़ी तहक़ीक़ कई। मुलर 50 जुल्दनि ते मुश्तमिल किताब सेकंड बुक्स ऑफ द ईस्ट जो बि ख़ालिक़ु हुयो। इन किताब में हिन एशियाई मज़हबनि बाबति केतिरो ई मवाद तर्जुमो करे शामिल कयो। मैक्स मुलर लेपिस यूनिवर्सिटी मां 1841 में क़दीम ॿोलियुनि ऐं लिखत जे मौज़ूअ ते डिग्री हासिल कई। पाण क्लासिकल ॿोलियुनि यूनानी, लैटिन, अरबी, फारसी ऐं संस्कृत में बि महारत हासिल कई। खेसि 1850 ईस्वीअ में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी में पंहिंजी रिटायरमेंट यानी 1875 ताईं उन उहिदे ते कमु कंदो रहियो। मुलर पंहिंजे मुलाज़मत खां अॻु ऐं पोइ संस्कृत ॿोली ऐं इंडिया जे सक़ाफ़त ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि में शामिल हुयो। हू बरे सगीर ते अंग्रेज़नि जे कब्ज़े खे जाइज़ करार ॾींदड़ बरतानवी माहिरनि जे सिफ़ में शामिल हुयो, जंहिं करे हू बरे सगीर ते तहक़ीक़ कंदड़ माहिरनि में तकरारी शख़्सियत करार ॾिनो वियो। मैक्स मुलर जर्मन नस्ल परस्ती जो शिकार रहियो। संदसि सिंधु सभ्यता ते आर्यन जे नाम निहाद हमले वारो तसर बि जर्मन नस्ल परस्ती जो हिकु सबूत हुयो। हिन पंहिंजी तहक़ीक़ ज़रिए बरे सगीर जे ॿोलियुनि खे बि हितां जूं असलूकियूं ॿोलियूं तस्लीम करण खां इनकार करे छॾियो, जंहिंजो वटि को बि साइंसी दलील न हुई। सिंधु माथरी ते यूरोपीय आर्यन जे हमले जी बेबुनियाद थ्योरी बि 19वीं सदीअ जे विच धारे मैक्स मुलर जी पेश कयल नतीजनि जे आधार ते जोड़ी वई, जंहिंजो हक़ीक़तुनि सां को बि वास्तो न हुयो। असल में इन थ्योरी जो बुनियाद जर्मन नस्ल परस्ती ते ॿधल हुयो, छाकाणि त जंहिं वक़्तु मुंहनि जो दड़ो ऐं हड़प्पा जे क़दीम आसारनि जी खोटराई जर्मन ऐं यूरोपी आर्कियोलॉजिस्टनि कई त हिननि लाइ इहा हक़ीक़त तस्लीम करणु इंतिहाई ॾुखी हुई त जंहिं देश ते हू क़ाबिज़ आहिनि उन जी माज़ी एतिरी शानदार थी सघे। उन करे तासुब जे बुनियाद ते यूरोपी माहिरनि हितां जे असलूकनि रहवासियुनि खे नफ़्सियाती तौरु ग़ुलाम रखणु ऐं पंहिंजी बरतरी ऐं बेटकियत जो जवाज़ पैदा करण लाइ सिंधु माथरी ते यूरोपियन नस्ल जे आर्यन जे हमले जो मफ़रूज़ो घड़ियो, जंहिंखे अॻिते हली माहिरनि साइंसी सबूतनि सां रद्द करे छॾियो आहे। मैक्स मुलर जा काफ़ी किताब ऐं मक़ाला लिखियल आहिनि, जिन में हिस्ट्री ऑफ एंशिएंट संस्कृत लिटरेचर, लेक्चर्स ऑन द साइंस ऑफ लैंग्वेज delivered at the Royal Institution of Great Britain. Lectures on the science of language were translated into Russian in 1866 and published at the first Russian scientific linguistic magazine. Introduction to the Science of Religion. India, What Can I Teach Us? A course of lecture delivered before the University of Cambridge. Biographical essays, Upanishads, studies in Buddhism, 6 systems of Hindu philosophy वगैरह शामिल आहिनि। महिरबानी।